راضيديرو जे ڀرپاسي में ڪربلا जे شهيدن जी यादि में پرجوش عزاداري जो ऐं नोحه خواني जो سلسلو جاري راضيديرو ڳوٺ ميان جان محمد عباسي में قديمي ماتمي جلوس برآمد कयो वियो. ڪربلا जी شهيدن जी यादि में اکيون آليون करे ياحسين जूं صدائون बुलंद कयूं वयूं. लंगर नياز तक़सीम करे सबीलूं क़ाइमु कयूं वयूं. راضيديرو अंजुमन हैदर दरगाह से सचल शाह बुखारी जे पड़तां क़दीमी मातमी जुलूस बरामद कयो वियो, जंहिंमें राज़देरे ڀرپاسي जे नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहर गंबट साइड जे महताणी दिलावर खोड़ो ऐं बंगालू सूबेदार लाशारी अली दाद सियाल अली नवाज़ सियाल मियाँ जान मोहम्मद अब्बासी समेत ऐं ॿियनि शहरनि मुख़्तलिफ़ अंजुमन मातमी जुलूस में शिरकत करे नोحه خواني करे عزاداري कई. सेज ताबूत जो शबू कढी लबैक याहसين जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं. दरगाह जे मातमी मुतवली पीर आफ राज़देरो सैयद जुमन अली शाह बुखारी पारां लंगर नयाज़ जो बंदोबस्त कयो वियो, जेको समूरी ॾींहुं राति जारी रहियो. ॻोठ मियाँ जान मोहम्मद अब्बासी में पिणु क़दीमी मातमी जुलूस बरामद कयो वियो, जंहिंमें आज़ादारी पारां ज़ंजीर ज़नी कई वई. जंहिं बाद मजलिस रज़ा क़ाइमु कई वई, जंहिंखे ज़ाकिर अहलबैत क़ाइम अलदीन चन्ना ऐं मौलवी मौला बख़्श शेख ख़िताब करे क़रबला जे शहीदन खे भेटा पेश कई वई. जॾहिं त उन मौक़े ते पुलिस पारां सिक्योरिटी इंतज़ामात सख़्त कया विया. टाउन कमेटी अगाड़ा जे इंतिज़ामिया पारां सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम भी कया विया.